पासे के अपडेट कंदा हलूं त खैरपुर में मोनिका क़त्ल केस में अहम अगभराई थी आहे। अदालत JIT जोड़न जो हुक्म ॾेई छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। अदालत पारां IG सिंध ऐं DIG खे लेटर जारी किया विया आहिनि, जॾहिं त 2 हफ़्तनि अंदरि JIT जोड़े रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई वई आहे। ख़बर अवां ताईं पहुचाई पिया खैरपुर मां, जिथे मोनिका क़त्ल केस में अहम अगभराई थी आहे। अदालत JIT जोड़न जो हुक्म ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अवां खे अपडेट कंदा हलूं त खैरपुर में मोनिका क़त्ल केस में अहम अगभराई थी आहे। अदालत JIT जोड़न जो हुक्म ॾेई छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। अदालत पारां IG सिंध ऐं DIG खे लेटर जारी किया विया आहिनि। 2 हफ़्तनि अंदरि JIT जोड़े रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई वई आहे। अदालत पारां IG सिंध ऐं DIG खे लेटर पिण जारी कयो वियो आहे। 2 हफ़्तनि अंदरि JIT जोड़े रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई वई आहे। इन सां वधीक तस्वीर वठंदासीं खैरपुर में आवाज़ TV जे रिपोर्टर शकील जावड़ी खां। जी शकील, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, खैरपुर में दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत जे स्पेशल जज इनाम अली मलिक जी अदालत क़त्ल केस में मोनिका जे वालिद ऐं केस जे फरियादी गुलाम शबीर लाड़क जे वकील मार्फत ॾिनल दरख़्वास्त मंज़ूर करे छॾी आहे, जंहिंमें जेको आहे इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस ऐं डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस सखर खे हुकुम ॾिनो वियो आहे त मोनिका क़त्ल केस में JIT जोड़ी वञे ऐं जेको आहे 2 हफ़्तनि अंदरि रिपोर्ट अदालत में पेश कई वञे। जॾहिं त इहो बि वाज़े रहे त अदालत में मक़तूल मोनिका लाड़क जे वालिद गुलाम शबीर लाड़क जे वकील तरफ़ां JIT जोड़ण लाइ दरख़्वास्त कराई हुई, जंहिंखे अदालत मंज़ूर कंदे अहिड़ो हुकुम जारी करे छॾियो आहे। जी ठीकु आहे शकील, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।